अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां हिकिड़ी ज़बरदस्त रेसिपी शेयर करे रही आहियां। वो है बेहन जी चाट। बेह जो है कमल की जड़ें या कमल ककड़ी, उसकी जो है मैं चाट बना रही हूँ और ये मेरी अपनी रेसिपी है जो कि आपको कहीं और नहीं मिलेगी। उसके लिए ये बेह है मेरे पास तकरीबन आधा किलो। बारीक स्लाइस करके मैंने इनको थोड़ा सा नमक डाल के बॉईल कर लिया है। 4 मैंने छोटे आलू लिए थे, उनको उबाल लिया। 2 के मैंने स्लाइस कर ली हैं और 2 को मैंने अच्छी तरह हाथों से मसल के बिल्कुल ही मैश कर लिया है। हरा धनिया है, एक टमाटर है, एक प्याज है और उसके अलावा थोड़ा सा नमक है, क्योंकि नमक वैसे तो मैं भी में तो डाल चुकी हूँ, लेकिन ये जो सब्जियाँ इसमें जाएंगी उसके लिए आधा टीस्पून मैंने नमक लिया है। और यह इमली का पानी, इमली भिगो के मैंने इसकी गुठलियाँ और सब अलग कर ली हैं। कटा हुआ धनिया है। ये है मसाला जो कि मैं अक्सर अपनी बहुत सारी डिशेस में यूज़ करती हूँ। इसकी रेसिपी अवेलेबल है मेरे चैनल पे मल्टीपर्पज़ मसाला के नाम से, ठीक आहे। सो हिन जी मल्टीपर्पज़ मसालो मां हिन जी लिंक जेका है हिन वीडियो जे हेठां ॾेई थी छॾियां, उहा तव्हां डिस्क्रिप्शन बॉक्स में चेक कजो। हीअ रेसिपी बेहन जी चाट जी मुंहिंजी पंहिंजी ईजाद आहे। सो कयूं था बिस्मिल्लाह। सभिनी खां पहिरियों त हीअ जेके असां मैश कया आहिनि पटाटा, उन्हनि में असां गिदामिड़ी जो पानी विझंदासीं। ये आप पे डिपेंड करता है कि आपको बहुत ज़्यादा इसमें जो है ग्रेवी चाहिए या कम चाहिए, उस हिसाब से आप उतना पानी इसमें डाल सकते हैं। मैंने इसको दरमियाना सा रखा है, ठीक आहे। मां हिन में तमामु घणो छिॾो बि नथी करणु चाहियां ऐं बिल्कुलु घाटो बि नथी करणु चाहियां, इन करे मां हिन खे ईअं थोरो विचोलो रखियो आहे। उन सां गॾु हिन में विझूं था लूणु, नमक भी डाल देते हैं और इसको अच्छी तरह से मिक्स करेंगे। उन खां पोइ हाणे असां हिन में विझंदासीं बेह। अब ये बेह डाल देंगे इसमें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थोड़ी बहुत जो इसकी ग्रेवी है बॉयल करते वक्त जो बच गया है थोड़ा सा पानी, वो आप डाल सकते हैं, लेकिन बहुत ज़्यादा नहीं डालें। सबसे पहले तो हम इसको अच्छी तरह से मिलाएंगे ताकि इमली जो है वो इनमें अच्छी तरह लग जाए, अंदर सुराखों तक चली जाए, ठीक है। चंगी तरह मिलायो त जीअं सॼा जेके बेह आहिनि इन गिदामिड़ीअ वारी ग्रेवीअ में सॼा आला थी वञनि, ग्रेवी हिननि जे अंदरि हली वञे। ये कुझु बेह यहाँ रह गए, ये भी हिन में विझां थी जेके रहिजी विया आहिनि। उन खां पोइ असां हिन में हाणे ही सॼियूं भाॼियूं विझंदासीं। कटे हुए आलू, कटा हुआ टमाटर, हरी मिर्चें मैंने नहीं काटी क्योंकि हम लोग नहीं खाते इतनी मिर्चें, तो आप लोग डाल सकते हैं। एक छोटी सी प्याज है, उसको मैं ऐड कर रही हूँ इसमें, ठीक है। नंढड़ो हिकिड़ो बसर आहे, नंढड़ो टमाटर आहे, 2 नंढड़ी साइज़ जा पटाटा आहिनि ऐं ही मसालो जेको आहे मल्टीपर्पज़ मसालो, इहो पंहिंजे हिसाब सां। हीउ ॾाढो मज़ेदार, ॾाढो ख़ुशबूदार, ज़ाइक़ेदार मसालो आहे। इहो मां ठाहे रखंदी आहियां, मुंहिंजी इलाही सारी वीडियोज़ में इहो मसालो जेको आहे यूज़ थियल आहे, त तव्हां चेक कजो, लिंक मां ॾेई छॾींदमि। ऐं थोरा विझंदासीं हिन में धाणा। हाणे असां हिन खे कंदासीं चङी तरह सां मिक्स। हिन खे मां चङी तरह सां मिक्स कयो आहे। हाणे असां हिन खे थोरो गार्निश कंदासीं। गार्निशिंग जे लाइ हिन जे मथां थोरो इहो मसालो छिड़कायूं था, ज़रा सा मसाला अपने हिसाब से आप डाल सकते हैं। किसी को ज़्यादा मिर्चें पसंद आती हैं, किसी को कम पसंद आती हैं। ऐं कुछ धाणा ऐं प्लस ही कुछ मां बसरनि जा जेके रिंग्स बचाए रखिया हुआ उहे भी असां हिन जे मथां विझूं था। प्याज के थोड़े से लच्छे या छल्ले जो भी कह लें, वो भी हम इसके ऊपर डाल देते हैं। अच्छे लगते हैं देखने में भी, खाने में तो अच्छे लगते ही हैं, ठीक है। सो अगर आपको मेरी ये रेसिपी अच्छी लगी हो तो ज़रूर आप वीडियो को लाइक करें, कमेंट करें, वीडियो को शेयर करें, चैनल मेरा सब्सक्राइब करें, क्योंकि ज़िंदगी रही तो मैं और भी बहुत कुछ इस तरह का शेयर करना चाहूँगी। हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो। ही मूं पाण क्रिएट कई आहे, पाण ईजाद कई आहे, छो त बेह जॾहिं असां वटि अचनि था त हर वक़्तु साॻियूं डिशेस, साॻियूं रेसिपीज़ ठाहिण मज़ो नथो अचे, कुझु त वैरायटी हुजे न। त हीअ मूं पाण हिन खे जी डिश जेका आहे क्रिएट कई आहे। सो हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं सुठी तरकीब सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।